शहदादपुर में हथियारबंदनि दुकानदार खां फुर करे मालिक गोलियूं हणी ज़ख़्मी करण बाद फरार थी विया। इस्पताल रोड ते कन्फेक्शनरी जी दुकान ते ॿिनि हथियारबंदनि प्रकाश खां फुर करे खेसि गोली हणी ज़ख़्मी कयो। मुतासिर दुकानदार जे भाउ सुनील कुमार ॿुधायो त हथियारबंदनि प्रकाश खां खीसे में पियल 60,000 रोक रक़म ऐं 1.5 लाख मालियत जा मोबाइल फोन फुर करे वरिता। मुतासिर दुकानदार अपील कई त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे साणनि इंसाफ़ कयो वञे। नवाज़ शहर में ॻोठाणनि पारां नारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो वियो। नौशहर जे ॻोठ मुराद अली राजपुर जे रहवासियुनि मोहम्मद इदरीस मुमताज़ गुलाम फातिमा ऐं ॿिनि चयो त 2 साल पहिरियां जवाबदारनि हयात मोहम्मद इसाक ऐं नादिर नौजवान इम्तियाज़ ऐं बबलू खे अगवा कयो, जंहिंजो केस अदालत में हलंदड़ आहे। हुननि चयो त जवाबदारनि 2 महीना अॻु में नियाणियुनि फौजिया ऐं शाज़िया खे अगवा कयो, जिन मां फौजिया बाज़ियाब थी मोटी आई आहे, पर शाज़िया अञा ताईं वापसि न आई आहे। उठाणनि मुतालबो कयो त नौजवाननि ऐं नारी खे बाज़ियाब कराए पकड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। सुईगेस में लुंड बिरादरी पारां पीसीएन जे क़त्ल ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। भोजदार वॾा थाणे जे हद चंबेली स्टॉप ते मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में 60 वर्षनि जो अलीबख्श लुंड मारिजी। वाक़े ख़िलाफ़ सुईगेस शहर में शटरबंद हड़ताल करे लाश रोड ते रखी एहतजाज कयो वियो। मक़तूल जे वारसनि जो चवणो हो त साणनि ज़ालिमनि ज़ुल्म कयो आहे, बेगुनाह अलीबख्श लुंड खे क़त्ल कयो आहे। अॻवाननि मुतालबो कयो त अलीबख्श लुंड जे कातिरनि खे गिरफ़्तार करे साणनि इंसाफ़ कयो वञे। खैरपुर में मेडिकल कॉलेज जे मुलाज़िमनि पारां पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मुलाज़िमनि गुलाम हैदर कमरानी, गुलाम सरवर भये ऐं ॿियनि चयो त 20 महीननि खां कमु कनि पिया, पर अञा ताईं खेनि पघारूं न पयूं ॾिनियूं वञनि। हुननि चयो त स्वीपर, पटेवाला, प्लम्बर, इलेक्ट्रिशियन, ड्राइवर ऐं कंडक्टरनि खे पघारूं न पयूं ॾिनियूं वञनि, जंहिं सबबु उन्हनि जे घरनि में फाका कशी जी सूरताल आहे। मुलाज़िमनि चयो त एहतजाज करे थकिजी पिया हूं, पर कंहिंजे कन ते जूअं बि नथी चढ़े। अॻवान मुतालबो कयो त खेनि पघारूं जारी करे पकड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।